जवार के रखे सी बात। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल भेटेरफ जा मरकजी अगवान, ज़िलन जा सदर, डिवीजनन जा सदर, छठे जा दोस्त, सामू वेठल उस्ताद भाइरो, अस्सलामु अलैकुम या अली मदद। लफ्ज़ मुख्तसिर सैयद ارشاد حسين शाह साहब ते ॻाल्हाइण ॿई ॻाल्हियूं थियनि कोन थियूं। या इजाज़त ॾियो ॻाल्हाइण जी या मुख्तसिर कयूं। मां न तव्हांजो टाइम वठंदुसि, न स्टेज वारनि जो टाइम वठंदुसि। मां पहिरीं बि चयो हो त हाणे ज़वार केरु सॾींदो। इहो लफ़्ज़ हूंदो साईं ارشاد حسين शाह साहब जो। जॾहिं आऊं करबला में वियुसि तॾहिं बि साईं सां कचहरी थी त मुंहिंजो साईं दुआ कजां, करबला थो वञां, त चई मौला कंदो तोखे ज़वारी नसीब थींदी, ख़ैर सां वापसि ईंदी। शायदि आऊं ग़लति न हुजां, हुनजा फर्ज़ंद बि वेठा आहिनि त संदसि जी का न्याणी हुई, उहा बि उन दौर में पे हली या थोरो बाद में वई। पोइ इहा बि ॻाल्हि मूंखे ॿुधाईं त मुंहिंजा बचड़ा बि वञनि पिया। अॼु उन माण्हू जी ठटे या घारे में हुजूं, साईं ارشاد शाह न मिले, छो जो मुंहिंजी वाबस्तगी ठटे सां 1976 जी आहे। ऐं जॾहिं 6 दर्जे में पढ़ंदो हुउसि हिते घारो आहे या दाबेची आहे, हिते किथे फैक्ट्रियूं आहिनि। उन्हनि फैक्ट्रियुनि में मुंहिंजो चाचा ऑफिसर हूंदो हो, उन वटि हिते आऊं महीनो खनि रही वियो हुउसि। ॿियो साईं वली शाह या सैयद ارشاد حسين शाह ख़ैर मोहम्मद बिरोही, ठटे जो नालो अचे थो त इहे यादि अचनि था। पर यकीन कयो जेॾी महिल साईं नज़र न ईंदो आहे ॾाढी तकलीफ़ पहुचे थी। साईं ارشاد शाह ते ॻाल्हाइण जे लाइ बि दिलि खपे ऐं साईं ارشاد शाह ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम बि खपे। ॿई ॻाल्हियूं मूंखां कोन थींदियूं। मुंहिंजो दोस्त हो, मुंहिंजो भाउ हो। साईं जेका शाह साहब ॻाल्हि करे वियो त जनाज़ो, मां बि घणनि जनाज़नि में शिरकत कई आहे, पर हिकु मुंहिंजे उस्ताद जो जनाज़ो घारे जे शहर खे ब्लॉक करे छॾियो। असां पाण गाॾियूं अलाए किथे छॾियूं, जनाज़े निमाज़ अलाए किथे थी। बहरहाल वधीक लोकल जेके दोस्त आहियो तंहिं सम्झो था ॻाल्हि खे। हिकु सुखनो, वफ़ादार, दिलेर, गैरतमंद, इहे शयूं जेकॾहिं इहे जुज़ जेकॾहिं ॻोल्हजनि त साईं ارشاد शाह खां पोइ तंग आहे। अस्सलामु अलैकुम या अली मदद।